सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई दावत इस्लाम जी सूबाई अगवान अज़म अतारी चो आहे त शरीयत दीन जे आलमन खे बादशाहनि जी हेठाई करण या संदन बिना जवा सारा करण खां मना कयो आहे, जंहिंजो सबब संदन आॾो हक़ चवण में रुकावट ॿुधायो वियो आहे। हू दावत इस्लामी जे मदनी मरकज़ फैज़ान मदीना सकरन में थींदड़ हफ़्तेवार इज्तिमा में बयान करे रहियो हो। हिन चयो त हक़ चवण, हक़ ते क़ाइम रहण ऐं हक़ जो साथ ॾियणु मुसलमान जी ज़िम्मेवारी आहे। हिन उहो बि चयो त हर उम्मतीअ खे ॿिन्हिनि जहाननि जे सरदार जी दीदार ऐं शफ़ाअत जी ख़्वाहिश हर वक़्तु रखणु घुरिजे। उहो तॾहिं थींदो जॾहिं असांजे दिलनि में इश्क़ रसूल हूंदो। इश्क़ मुस्तफ़ा ऐं आख़िरत मोचारी करण लाइ दावत इस्लामी जे मदनी माहौल में तालीम ऐं तरबियत ॾिनी वञे थी, जंहिं लाइ दावत इस्लामी जी इंतिज़ाम हेठि हलंदड़ इदारात जमियतुल मदीना, मदरसतुल मदीना, दारुल मदीना ऐं हफ़्तेवार इज्तिमा बहितरीन मौक़ा आहिनि। हिन उहो बि चयो त इहे चारई इदारा दुनिया ऐं आख़िरत संवारण जो मौक़ो फ़राहम कनि था। माज़ी में बुज़ुर्ग ऐं आलिम क़ुरान में हदीसूं सिखण ऐं ॿुधण लाइ 100 किलोमीटर पंधु करे वेंदा हुआ, जॾहिं त अॼु जे जदीद दौर में दावत इस्लामी उन खे आसान करे छॾियो आहे। उन करे असांखे दावत इस्लामी जी मदनी माहौल मां फ़ाइदो वठणु घुरिजे। हिन वधीक चयो त दीन जूं ज़रूरी ॻाल्हियूं सिखणु हर मुसलमान ते फ़र्ज़ु आहे। इज्तिमा ऐं तालका निगरान मुख़्तियार अली कुर्मी हफ़्तेवार ज़िक्र में विर्त करायो, जंहिं बाद दुआ घुरी वई। शिकारपुर मां वाक़े ख़बर ॾींदा हलूं। रियाज़ अली मीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर में कराटे जे रांदीगरनि जी बेल्ट प्रोमोशन टेस्ट जी तक़रीब मुनक़िद कई वई। कराटे अकेडमी शिकारपुर में कराटे रांदीगरनि जी बेल्ट प्रोमोशन टेस्ट वरिती वई, जंहिंमें रांदीगरनि फाइट जा शानदार मुक़ाबला कया ऐं सिरनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां भञण जा शानदार करतब ॾेखारे हाज़रीन खां भरपूर दाद वसूल कयो। प्रोग्राम में महिमान ख़ासि अॻूणे सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख जे पर्सनल सेक्रेटरी ज़ुबैर अहमद मेमण, कराटे एसोसिएशन सिंध जे चेयरमैन महमद अफ़ज़ल शेख, अब्दुल हक राजपूत, शिकारपुर प्रेस क्लब जे सदर रहीम बख्श जमाली ऐं ॿियनि बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ रांदीगरनि खे इनामात ॾिना। प्रोग्राम जे महिमान ख़ासि ज़ुबैर अहमद मेमण जो चवणु हो त रांदियूं सिहत लाइ ज़रूरी आहिनि। नौजवान सेहतमंद सरगर्मियुनि में वधि खां वधि हिसो वठनि। जॾहिं त प्रोग्राम में शिरकत करे नौजवान रांदीगरनि जी हौसला अफ़ज़ाई करणु हिदायत कराटे अकेडमी जे सरवाण उस्ताद हिदायतुल्लाह महर आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कयो। उन मौक़े ते दादा गरलदास, आशिक़ अली बराणी, फयाज़ अहमद सुमरो, महबूब बलोच, कामरान अहवान, अयाज़ भयो, कामरान चन्ना, आगा तारिक नदीम, सुल्तान सुमरो ऐं ॿिया मौजूद आहे। शिकारपुर मां वाक़े ख़बर ॾींदा हलूं। रियाज़ अली मीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ थाणे चक पुलिस जी कार्रवाई, क़बाइली तकरार जे केसनि में घुर्बल 2 जवाबदार गिरफ़्तार। SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान पारां जारी कयल हुक्मनि ते अमल कंदे शिकारपुर पुलिस जी ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई। SHO चक मोहम्मद हसन जूणे जो अमले सां गॾु ॻुझे इतलाह ते लिंक रोड बचंगी लाड़ो ते कामयाब कार्रवाई कई। कार्रवाई दौरान क़बाइली तकरार जे केसनि में घुर्बल 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार जवाबदारनि जी सुञाणप इमदादुल्लाह उर्फ़ इमदाद अली वलद रानूत ऐं मोहम्मद अली वलद मोती आयो ॻोठ रसूल बख्श जतोई जे रहवासी तौरु थी आहे। गिरफ़्तार जवाबदार क़बाइली तकरारनि जे क़त्ल ऐं क़त्ल जी कोशिश जे केसनि में घुर्बल हुआ। मेहर मां वाक़े ख़बर ॾींदा हलूं। मीर रियाज़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मेहर लॻे बाईपास जी रहवासनि में 2 ॿारनि जी माउ मुस्मात काजल भट्टी मुबैना तौरु अगवा। संदसि पीरसन माउ दुरनाज़ भट्टी ऐं भेण नेशनल प्रेस क्लब मेहर पहुची एहतजाज कंदे दाहियो आहे त मुंहिंजी धीअ नाले काजल ज़ाल वहीद भट्टी ऐं मासूम पुटु तनवीर खे कुझु ॾींहं पहिरीं जवाबदार ज़बरदस्ती अगवा करे खणी विया आहिनि। हुननि चयो त काजल अॻु ई शादीशुदा आहे, खेसि 2 पुट आहिनि, जिन मां हिकु पुटु तनवीर सणसि गॾु आहे ऐं हिकु पुटु सोनू हिते असां वटि आहे। हुननि चयो त जवाबदार ख़ालिद कमरानी ऐं ॿिया खेसि बुखारी होटल मेहर भरिसां कुझु ॾींहं अॻु अगवा करे विया आहिनि ऐं संदसि मासूम पुट खे पाण वटि रखी अदालत में वञी ज़बरदस्ती शादी करण जो बयानु ॾियारियो अथनि। हुननि घुर कई त असांजी शादीशुदा औरत खे मासूम पुट समेत बाज़ियाब कराए पोइ खेसि अदालत में पेश कयो वञे ऐं असांजे हवाले करे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अस्सलाम वालेकुम। ये सुबह क्वार्टर पे आए मोहनपुर स्टाफ लोग ज़िले में ट्रेन ग्रीन ट्रेन देख किया हुआ मज़ा वाला